नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अमां रतो देरो का खबर ॾिना। रतो देरो जे वार्ड नंबर 1 इरफान कॉलोनी जे रवासिन इमदाद अली जलबानी, अली नवाज़ ॾाहणी जी अॻवानी में सभिनी पाड़े वासिन पीपी सिटी सदर वार्ड जे काउंसलर, म्यूनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ वारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मथनि अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे वार्ड जो काउंसलर म्यूनिसिपल चेयरमैन आहे, जंहिं असांजे इरफान कॉलोनी खे मुकमल तो नज़रअंदाज़ कयो आहे। 4 सालनि में काउंसिल $1 जो बि कमु न करायो ऐं न वरी पब्लिक हेल्थ वारनि का सिर लॻराई आहे। ड्रेनेज सिस्टम न आहे, जॾहिं त सफ़ाई न थियण करे हर हंधि गंदगी जा ढेर पयल आहिनि। हिननि वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी, बिलावल भुट्टो, मैडम फरियाल टारपुर, मक़ामी अॻवाननि तरफ़ां कारकुननि सां नाइंसाफ़ी, म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली ऐं पब्लिक हेल्थ तरफ़ां मनपसंद हंधनि ते ब्लॉक नालियुनि जो कमु कराइण जो नोटिस वठी असांजे इरफान कॉलोनी में तरक़ियाती कमु कराए अवाम ऐं कारकुननि में पखियल बेचैनी दूर कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।